अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमराणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमराणी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी टेलीफिल्म दुश्मनीअ ते पंहिंजे हिन चैनल ते अॻु में बि हिकिड़ो वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां 9 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हुननि मिस्टेकुनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त ही मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो ऐं इहो बि यादि रखिजो दोस्तों त ही मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। तो दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 10। दोस्तों हिन फिल्म जे मुताबिक़ ही 4 ॼणा सिर्फ़ु हिन घर में मौजूदु आहिनि। हिन फिल्म जे मुताबिक़ ही सिर्फ़ु 4 ॼणा हिन घर में मौजूदु आहिनि। त पोइ ही केरु आहे दोस्तों? ही शख़्स ॾिसो, दरअसल दोस्तों ही हिकु तमाशाई आहे जेको ही ड्रामे जी रिकॉर्डिंग ॾिसणु आयो हो ऐं हिन खे कैमरा खां परे न करे सघिया ऐं कैमरा में अची वियो। मिस्टेक नंबर 11। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन औरत ते गौर कयो त हीअ औरत हिन पंहिंजे घर जे दरवाज़े खां अंदरि दाख़िल थी चुकी आहे। ही घर जो गेट आहे, हितां खां घर में अंदरि दाख़िल थी चुकी आहे। ऐं दोस्तों उन खां पोइ हिन औरत जी वॾी भेण घर में दाख़िल थी थिए। ऐं दोस्तों जंहिं वक़्तु हीअ औरत हिन घर में दाख़िल थी थिए त उन वक़्तु हीअ औरत हिन घर में मौजूदु ई न आहे। ही ॾिसो दोस्तों हिते तव्हांखे हिकु ही चाचो नज़र ईंदो, हिकु ही औरत। दोस्तों जॾहिं त हीअ औरत सभिनि खां अॻु में हिन घर में दाख़िल थी चुकी हुई ऐं दोस्तों 5 सेकंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त हीअ औरत हिन घर में दाख़िल ई हाणे पई थिए, जॾहिं त पहिरें सीन में पहिरियां अची चुकी हुई दोस्तों। पर दोस्तों 5 सेकंड खां पोइ जॾहिं हीउ सीन वापसि थो अचे त हीअ दाख़िल ई हिन घर में हाणे पई थिए। दोस्तों इहा हिकु वॾी मिस्टेक आहे। जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त ठीकु आहे, न त हिन मिस्टेक खे हिन फिल्म में ॾिसिजो। मिस्टेक नंबर 12। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन हमरा ते गौर कयो त हीअ हमरा हिन साम्हूं वारे हमरा खे जेके लठियूं पियो हणे, इन्हनि लठियुनि सां हिन ते वॾो असरु पवंदो। दोस्तों जंहिं अंदाज़ सां हीअ लठियूं पियो हणे इन मां साफ़ इहो ज़ाहिर पियो थिए त हीअ त फेक आहे। कम से कम अहिड़े तरीक़े सां हणणु खपे आहे जो ही जहिड़ो रियल लॻे आहे जीअं हीअ औरत हिन हमरा खे पई हणे। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म में। हीअ हमरा बसि हिन हमरा खे रुॻो लठियूं ॾेखारे पियो। मिस्टेक नंबर 13। दोस्तों हिन सीन में जेकर तव्हां हिते गौर कंदव त दोस्तों हिते तव्हांखे क्लियर डोरन कैमरा जी परछाई यानी पाछो नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिन जॻह ते तव्हांखे डोरन कैमरा जो पाछो साफ़ ऐं क्लियर नज़र ईंदो। मिस्टेक नंबर 14। दोस्तों हिन सीन में तव्हां हिते गौर कयो त हिते तव्हांखे वाइट कलर जो हिकु परदो नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिते वाइट कलर जो हिकु परदो नज़र अची रहियो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो। दोस्तों इहो साॻियो परदो 1 सेकंड लाइ त ग़ाइबु थी वेंदो। जीअं ॾिसो हींअर थी वियो, हाणे ॾिसिजो दोस्तों परदो आहे ऐं ग़ाइबु थी वियो। दोस्तों 1 सेकंड जे लाइ त ग़ाइबु थी वेंदो आहे, पोइ यको ग़ाइबु हूंदो आहे। हाणे ॾिसिजो, हाणे परदो आहे, हाणे ग़ाइबु। दोस्तों इहा हिकु वॾी मिस्टेक आहे जेका सम्झ में नथी अचे त छाजे करे थी। दोस्तों हाणे ॾिसिजो, आहे ग़ाइबु थी वियो। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हुजे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक
नंबर 15। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन हमरा ते गौर कयो त हिन हमरा खे ख़बर ई नथी पवे त वञिणो काॾे आहे। हाणे ॾिसो हीअ हमरा हेॾां पियो अचे त हीअ पत पियो वञे। दोस्तों दरअसल हिन हमरा खे डायरेक्शन जी ख़बर ई न आहे त वञिणो काॾे आहे। हाणे दोस्तों हिन सीन में ॾिसो हीअ हिन तरफ़ पियो वञे त हीअ अञा हिन तरफ़ पियो वञे। हिन हमरा खे इहा ख़बर ई न आहे त कहिड़ी डायरेक्शन में मूंखे वञिणो आहे। दोस्तों शायदि हिन डायरेक्टर सही डायरेक्शन न सम्झाए सघियो। मिस्टेक नंबर 16। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन ॿिन्ही हमराहनि ते गौर कयो त हीअ ॿई हमरा हिन सीन में बिल्कुलु गॾु बीठा आहिनि, बिल्कुलु बराबरि बीठा आहिनि। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन सीन में हीअ ॿई शख़्स बिल्कुलु गॾु बीठा आहिनि। दोस्तों सिर्फ़ु चंद सेकंडनि खां पोइ जॾहिं कैमरा हिन हमरा ॾांहुं ज़ूम थी थिए त उहो पहिरियों हमरा हितां पासे मां गुम थी थो वञे। दोस्तों चंद सेकंड पहिरियां ही ॿई गॾु बीठल हुया ऐं चंद सेकंड बाद जॾहिं कैमरा हिन जे तरफ़ ज़ूम थी थिए त हू हमरा पासे मां गुम थी थो वञे हिन जॻह तां। मिस्टेक नंबर 17। दोस्तों हिन सीन जी शुरूआत में ही हमरा हिन जॻह ते अची बीहे थो, यानी हिन हमराहनि जे साॼे पासे अचो बीहे थो। हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॿुधो, हिन सीन में ही हमरा हिते अचो थो बीहे, यानी हिन हमराहनि जे साॼे पासे अचो थो बीहे। ऐं दोस्तों तक़रीबन 2 मिंटनि खां पोइ जॾहिं हिन सीन जी एंड थी थिए त ही हमरा त हिते बीठो आहे, जेको 2 मिंट पहिरियां हिते बीठल हुयो ऐं 2 मिंट बाद हिते बीठल आहे सीन जी एंड में। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म में। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं वयूं हुयूं। दोस्तों उन खां अलावा मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, छो जो हिन क़िस्म जा वधीक वीडिया अञा बि हिन चैनल ते खोड़ सारा अचण वारा आहिनि। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।